खानपुर महर शहर के मुख्तलिफ इलाइक़नि में छिते कुते हिक औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 12 ॼणनि खे ॾाड़े विधो। छिते कुते जे ॾाड़ण सबबि ज़ख़्मी थियलनि में मसमात आसूदी, आकिब गबोल, फ़कीर मोहम्मद, अम्बरेश कुमार ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे शेख हमदान बिन मोहम्मद तालका इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज ऐं वैक्सीन लॻाए खेनि घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। उन सिलसिले में तालका इस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद जे MS डॉक्टर फयाज़ राजपूत राब्तो करण ते ॿुधायो त इस्पताल में वैक्सीन मौजूद आहे। छिते कुते जे ॾाड़ण सबबि ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल में इलाज ऐं वैक्सीन करण बाद घरनि ॾांहुं रवानो कयो वियो आहे। होॾां खानपुर महर जे शहरियुनि पारां शहर में कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त शहर में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतज़ामिया खे फौरी तौर शहर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में कुता मार मुहिम शुरू करे शहरियुनि खे छितनि कुतनि जे आज़ार खां बचायो वञे। मीर मंठार अली चन्ना, टोंग न्यूज़, खानपुर महर। मारियो न 5252